शहरोज खान जेकी मोहब्बत कंदा आहिनि न, सच्ची मोहब्बत कंदा आहिनि न, पंहिंजी महबूब ते आंगुर बि न आहिनि खणंदा। भले हू फाई चढ़ी वञनि, पर शमश मूंखां पाण छॾाइण जी क़ीमत वती आहे। क़ीमत वतई? छा मतलब? केड़ी कीमत? एक तमाम वडी रकम जेका उनेमा उन ज़मीन वती, उहा ज़मीन खान बहादुर खान निकाह खसण तो चाहे। कहिड़ो पैगाम पहुचाणो थी? जल्दी ॿुधाए। त पोइ ॿुध, खान बहादुर जी ज़ाल रुखसार उनखे ख़बर हुजण घुर्जे त मां खान बहादुर जे क़ैद में आहियां। इहा ख़बर मुंहिंजी उन ताईं तूं पहुचाईंदे शहज़ादा। निसार खान, मुंहिंजी हिकिड़ी ॻाल्हि गौर सां ॿुध। मूं कॾहिं बि कंहिं ते बि ॻाल्हियुनि जा दरवाज़ा बंदि न आहिनि कया। मुंहिंजा बि कुझु उसूल आहिनि जिन तां कॾहिं बि दस्तबरदार नथो थी सघां। आऊं दुश्मनी निभाइण जे लाइ पंहिंजे मयार खे साम्हूं रखंदो आहियां, पंहिंजी तौहीन खे न। या त सिधो टकराव वारी स्टेटमेंट आहे खान बहादुर। मूंखे तव्हां सां ठहण में को लाचार कोन्हे को।